सांगण में सिंधु मां किनार करण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे सांगण मां असलम मेमण। सांगड़ डेमोक्रेटिक अलायंस पारां जेको आहे उहो सिंधु दरिया मां 6 कैनाल कढण खिलाफ़ जेको आहे एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। अचो त उन मुज़ाहिरे में शामिल सियासी समाजी अॻुवाननि खां मालूम कयूं त हू छा था चवनि। एक बंजर ज़मीन खे आबाद करण जो जेको गिनोनो पीपल्स पार्टी जे प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी जी जेको सिंध जे पुठे ते छुरो घोंपियो त इंशाल्लाह सिंधी अवाम गैरतमंद अवाम का क़बूल न कंदी। सिंधी हलाली पुट रोडनि ते हूंदा, हीअ हिननि खे ऑर्डिनेंस वापसि वठणो पवंदो। ज़ुल्म आहे न सिंध खां हिकिड़ी आबाद ज़मीन खे गैर आबाद करे ऐं गैर आबाद ज़मीन खे आबाद करण जे लाइ हिकिड़ो अहिड़ो मनसूबो ठाहियो वियो आहे जंहिंजे लाइ निफ़ाक़ पैदा थिए पियो सूबनि में, माना हिकिड़ो झेड़े जो अंसर पैदा थिए पियो। अंग्रेज़नि बि हिननि जे जेके बि हिननि मनसूबा ॾिना हुआ उन्हनि खे नामंज़ूर कयो, उन्हनि खे रद्द कयो हुयो, पर ही पंहिंजे होद ते क़ाइमु आहिनि ऐं हींअर पीपल्स पार्टी जी हिमायत सां सॼो कुझु करे सॼा केनाल ठाहे हाणे ही ड्रामाबाज़ी कनि पिया। रहे थो जेको बि सिंधु जो पाणी पीए थो उन ते फ़र्ज़ु आहे थिए थो त वक़्तु आहे निकिरे ॿार, ॿी सूरत में देरि थी वेंदी, मरी हूअं ई वेंदासीं, एहतिजाज करे मरी वञूं त उहो बहितर आहे। असां उलमा कराम तमामु मकतब तशय्युअ जा उलमा कराम इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहियूं त ही इंसानी जान जे लाइ हिकु ख़तरनाक अलमियो आहे, इन जे करे ही हराम आहे त ही शाखूं ही नहरूं ठाही वञनि। सिंधु दरिया ते जेको पाकिस्तान जो सभिनी खां वॾो दरिया आहे जंहिं ते धाड़ो हणी करे जेको सिंध असांजो बाबुल इस्लाम अॻे सूरनि में आहे, जेका ख़ूबसूरत ऐं ज़रई ज़मीन आहे उनजो पाणी बंदि करे उनखे वीरानगी जी तरफ़ वठी करे पूरी क़ौम जी जेका बददुआऊं ऐं वीरानगी ये मौजूदा हुकूमत वठे थी। असलम मेमून, KTN न्यूज़ सांगड़।